अपडेट करना सी अहम खबर है। सिंध पुलिस में आला सतही मुकर्रियों ऐं बदलियों नोटिफिकेशन जारी। चीफ सेक्रेटरी सिंध पुलिस में मुकर्रियों ऐं बदलियों जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो है। DIG ईस्ट ओस्मान गनी के हटायो वियो। संदसि जाइ ते फरुख लंजार DIG ईस्ट मुकर्रर। ख़बर असां शेयर कंदासीं। गुलाम असफर महेसर के RRF मां हटाए DIG CTD मुकर्रर कियो वियो आहे। ख़बर वासा शेयर कंदासीं। शिराज नज़ीर DIG स्पेशल ब्रांच मुकर्रर। जुल्फ़कार महर के स्पेशल ब्रांच में हटाए वियो। एक बेरो ॿीहर वासा अहम खबर शेयर कंदासीं। सिंध पुलिस में आला सतही मुकर्रियों ऐं बदलियों नोटिफिकेशन जारी। चीफ सेक्रेटरी सिंध पुलिस में मुकर्ररियुनि ऐं बदलियुनि जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। ख़बर वासा शेयर कंदासीं। DIG ईस्ट ओस्मान गनी के हटाए वियो। संदसि जाइ ते फरुख लंजार DIG ईस्ट मुकर्रर। गुलाम असफर महेसर के RRF मां हटाए DIG CTD मुकर्रर कियो वियो। अपडेट कंदासीं। शिराज नज़ीर DIG स्पेशल ब्रांच मुकर्रर। जुल्फ़कार महर के स्पेशल ब्रांच में हटायो वियो। तफ़सील मालूम कंदासीं। आमिर सुप्रो खां जी वधीक कहिड़ा तफ़सील है? हाँ जी बिल्कुल। सिंध पुलिस में आला सतही मुकर्रियों ऐं बदलियों थियूं आहिनि। DIG ईस्ट ओस्मान गनी के हटाए संदसि जाइ ते फरुख लंजार के मुकर्रर कयो आहे। ॿिए तरफ़ DIG गुलाम असफर महेसर RRF मां हटाए करे DIG CTD मुकर्रर कयो आहे। ॿिए तरफ़ शिराज नज़ीर के भी DIG स्पेशल ब्रांच मुकर्रर कयो आहे, जॾहिं त जुल्फ़कार महर के पिणु हटायो वियो आहे। चीफ सेक्रेटरी पारां नोटिफिकेशन पिणु जारी कयो आहे। जी मेहरबानी अवां जी।